अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी मां जेकर मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे पर लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ आखाणी उत्तर लाड़काणे मां अब्दुल करीम संदीले खां मिली। कहाणी आहे बाज़ीगर ऐं दरवेश। हिकिड़े ॾींहुं हिकु फ़क़ीर पेट पालण ख़ातिर कंहिं शहर में भोरड़े खे डिबकीअ ते बाज़ी विझाइण लॻो। उते के रौशे कोॾिया त के हाञी अंबा माण्हुनि जा अंबो अची गॾु थिया। उन मेड़ में हिकिड़ो दरवेश बि मौजूदु हो। बाज़ीगर पेट पूॼा लाइ अहिड़ी त बाज़ी विधी जो ॾिसंदड़ ॾाढा ख़ुशि थिया। उहो दरवेश पिणु तमामु ख़ुशि थियो। तमाशे खां पोइ फ़क़ीर झोली झले बीठो। जन वटि पैसो हो तन पैसा ॾिना, कनि घरां डोड़ी अन जी झोली भरे आणे फ़क़ीर खे ॾिनी। जॾहिं दरवेश जो वारो आयो तॾहिं फ़क़ीर खे चयईं त फ़क़ीर हेॾां अचु। उहे फ़क़ीर खे हथ खां वठी चयईं त हीउ रस्तो वठी वञु त तोखे उन तमाशे जो एवज़ मिली वेंदो। फ़क़ीर छा कयो जो शहर जे ॿाहिरां वञी उहा गोदड़ी डिबकी ऐं भोलड़ी छॾे पाण रस्तो वठी रमंदो रहियो। अञा सॾु पंधु मस कयईं त फ़क़ीर खे सॾु थियो। हिन सम्झो त अलाए जे कंहिंखे सॾु आहे, सो बीह कनाइण लॻो, पर वरी आवाज़ु बंदि थी वियो। अञा फ़क़ीर विख मस वधाई त वरी हिन खे ॿियो सॾु थियो। फ़क़ीर हैरत में बीह रहियो। अञा जो खणी ॾिसे त सुभान अल्लाह, हिकु चौरसी चौबुकी लाल कुंवार हीरनि जवाहरनि सां जड़ियल ऐं रेशमी कपिड़ा पहिरियल हूर जे मिसल पोयां पई अचे। फ़क़ीर बीह रहियो। वेझो अचण ते हुन औरत चयसि त मियां छो एतिरी दिलि सख़्तु कई अथई? मां सॾींदी अचां थी ऐं तूं वरी कन लाटार करे ख़ुदि ख़्यालु हलंदो वञी। जॾहिं फ़क़ीर उहे लफ़्ज़ ॿुधा तॾहिं वीचारे जे वातां वाई न निकिरे। उते उहा औरत हिन खे हथ में मिलाए चवणु लॻी त मियां तुंहिंजी आहियां, तूं छो थो डिॼीं? जीअं तूं चवंदे तीअं कंदसि। फ़क़ीर ख़्यालु कयो त मतां हुन दरवेश जी दुआ सां लाल कुंवार मिली अथमि, सो ख़ुशि थी दिलि जले हिन खे हथ खां वठी वेंदो रहियो। हिननि खे थोरे पंध खां पोइ हिकिड़ो शहर ॾिसण में आयो, जंहिंमें अंदरि विया लाल कुंवार फ़क़ीर खे कुझु पैसा ॾिना ऐं चयईंसि त का जाइ मसवाड़ ते वठी अचु। फ़क़ीर जाइ मसवाड़ ते वठी आयो, जिते गॾु गुज़ारण लॻा। कुझु ॾींहं गुज़रिया त ज़ाल बाज़ीगर खे चवणु लॻी त ही ॿ ॻाल्हियूं मुंहिंजूं यादि कर ऐं दिलि तां कॾहिं बि न विसारिज। हिकु त कंहिंसां दोस्ती न रखिज, ॿियो त न कंहिंजे घर वञिज ऐं न कंहिंजी मानी खाइज। पोइ संदसि ज़ाल हिन खे चङा चोखा पैसा ॾिना, जंहिंजो खाधो ऐं पोशाकूं ख़रीद करे आयो। हींअर त पट जी पोशाक पहिरे बादशाह जी कचहरीअ में खुलियो खिलायो वञणु लॻो। जॾहिं सभिनी सां रली मिली वियो ऐं बादशाह सां सींध थियसि तॾहिं बादशाह हिन खे कचहरीअ जो ख़ासि मुलाज़िम मुक़ररु कयो। मगर हिन खे त नौकिरीअ जी का ज़रूरत कान हुई, छाकाणि त हिन जी ज़ाल वटि हीरा ऐं जवाहर जाम हुआ। पर ज़ाल जो उहो बि चवणु होसि त कंहिं बि बनी आदम खे उहा कल्ह कान पवे त ही के आसूदा आहिनि। हींअर हिन जी दोस्ती वज़ीर सां थी वई हुई। अॼु हिते त सुभाणे हुते, मतिलबु त घणो वक़्तु वज़ीर सां गुज़ारणु लॻो। बाज़ीगर हिकु दफ़े वज़ीर सां गॾु शिकार ते वियो। जॾहिं शिकार तां मोटिया तॾहिं वज़ीर हिन खे पंहिंजे घर वठी वियो। उते ज़ाल वारो चवणु यादि आयुसि, पर हिन ध्यानु न ॾिनो। आख़िर वज़ीर सां मानी खाई घर मोटियो। ज़ाल चयसि त मानी खा। हिन वराणियो त वज़ीर जे घरां मानी खाई आयो आहियां। तंहिं ते ज़ाल खां दांह निकिरी वई ऐं चयईंसि त नेठि मुंहिंजो चवणु तो कोन मञियो। हाणे जेकी थींदो सो पंहिंजे अखियुनि सां पाण ई ॾिसंदे। को ख़्यालु कई त जेकॾहिं वज़ीर जी मानी खाईंदुसि त कंहिं वक़्तु मूंखे बि ज़रूरु खाराइणी पवंदी। हाणे जे ईअं न कंदे त वज़ीर दिलि में छा चवंदो त हिन जी ज़ाल का बुछड़ी आहे जो कंहिंखे बि लोले जी सलाह नथी करे। हाणे हीअं कजो जो जॾहिं सुभाणे घर मोटी तॾहिं वज़ीर खे पंहिंजे घर मानी खाराइण लाइ ज़रूरु वठी अचिजे। वरी ॿिए ॾींहुं शिकार तां मोटण बाद हू ज़ाल जी सलाह मूजिबि वज़ीर खे दावत ॾेई पंहिंजे घर वठी आयो। जॾहिं वज़ीर हिन जे घर आयो तॾहिं हिन जी ज़ाल जी सूंहं ॾिसी हैरान थी वियो। मानी खाइण त वेठो पर वणियसि ई न। आख़िर तड़ तकड़ में 2-3 गिराह खाई
उथी खड़ो थियो ऐं सिधो बादशाह वटि आयो। बादशाह खे चयईं त बादशाह सलामत, जेकी मालात में गॾियूं विहारियूं अथव तन खे सोटी हणी हकाले कढो। बादशाह हिन जे मुंहं ॾे ॾिसे चवणु लॻो त वज़ीर मग़ज़ ख़राब थी पियो अथई छा? वज़ीर वरी बि बादशाह खे चयो त साईं हिकदमि सोटी हणी कढी छॾियो न। नेठि बादशाह कावड़ मां वज़ीर खे चयो त भला ॻाल्हि छा आहे? तॾहिं वज़ीर बाज़ीगर जी सुहिणी ज़ाल जी तारीफ़ में अची छुटकियो। बादशाह वज़ीर जे वातां बाज़ीगर जी ज़ाल जी साराह ॿुधी पर पुठी हुन ते आशिक़ थी पियो ऐं वज़ीर खे चयईं त जेकॾहिं 8 ॾींहंनि अंदरि उहा ज़ाल मूंखे न परणाईंदे त जहिड़े गॾ जे पेट में विझी सुभाए छॾींदो साईं। वज़ीर वाइड़ो थी वियो, अची सिर सां लॻसि त हाणे छा करियां? घणेई गुसाइण लॻो त साईं परिणियल ज़ाल अव्हांखे कीअं परणायां? पर बादशाह चयुसि त बसि कहिड़ी रीति बि हुन सां शादी कराए। वज़ीर ॾिठो त जेसि ताईं बाज़ीगर जहिड़ो आहे तेसि ताईं संदसि ज़ाल खे बादशाह सां परणाइणु मुश्किल आहे, छो त ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जो पाण में ॾाढो कुर्ब आहे। बाक़ी जे मुड़ुस खे कंहिं अटकल सां माराए छॾिजे त पोइ हूअ अकेली थींदी ऐं बादशाह सां शादी करण में का रंडक न थींदसि। वज़ीर पोइ हिन खे माराइण लाइ 1000 हीला हलाइण लॻो, मगर हिन ते रब जो राज़ पियो, तंहिं करे संदसि सभु कोशिशूं नाकामयाब थियूं। कुदरत सां बादशाह खे कोड़ जी बीमारी थी पई। कई कोशिशूं कयाई मगर को बि फ़ाइदो न थियुसि। बादशाह उहो वाइदो कयो त जेको बि मूंखे हिन बीमारीअ खां छॾाईंदो तंहिंखे पंहिंजे वॾीअ धीउ जो संग ॾींदुसि। केतिरा ई तबीब ऐं हकीम अची कठा थिया मगर चाढ़ो कोन थियुसि। बाजीगर जी ज़ाल जॾहिं उहो ऐलान ॿुधो तॾहिं छा कयईं जो कुझु दवा ठाहे मुड़ुस खे ॾिनई त वञी बादशाह जी दवा कर। उहा दवा खणी बादशाह वटि वियो। सभु हकीम ॾिसण लॻा त हीउ वरी कहिड़ो नओं हकीम सामाणो आहे। कुदरत करीम जी जो बादशाह हिन जी दवा सां चङो भलो थियो। पोइ अंजाम मूजिबि हिन जी शादी पंहिंजी धीउ सां ॾाढी धाम धूम सां करायईं। उनखां पोइ बादशाह जो पंहिंजे परणे तां अरवाह खॼी वियो, छाकाणि त जंहिंजे ज़ाल ते आशिक़ हो सो संदसि न्याणो थी पियो। बाजीगर खे हींअर अची बादशाही ख़्याल थिया। चवंदा आहिनि त अॻियां विया विसरी पोयां लॻा मिसरी, सो बादशाहीअ जे मोह में पंहिंजे अॻीअ ज़ाल खे विसारे छॾियईं। ॾिसो कोता 6 महीना गुज़री विया जो अॻी ज़ाल ॾांहुं मुंहुं ई कोन कयो आहे। आख़िर अॻीअ ज़ाल माण्हू मोकिले घुरायसि ऐं मुड़ुस खे चयईं त तोखे उहो मुनासिबु न आहे जो मूंखां मुंहुं मटे वञी। एॾे दर्जे ते अला ऐं मां रसायो ई, तंहिं करे मूं वटि ईंदो कर। पर जेकॾहिं हर रोज़ु न अची त मन महीने मासे फेरो करी। हू हाओ करे हलियो वियो। उन इहा ॻाल्हि खे पूरा 12 महीना गुज़री विया पर हीअ अॻीअ ज़ाल ॾे वरी न आयो। बाज़ीगर खे पोइ ज़ाल मां पुटु ॼाओ। तंहिं ते शहज़ादीअ पंहिंजे साहेड़ीअ अॻीअ ज़ाल ॾांहुं पुटु ॼाए जी मिस्री मोकिली। अॻीअ ज़ाल मिस्री वठी ख़ुशि थी ऐं दाईअ खे 1000 रुपया मुबारक में ॾिनई ऐं नियापो ॾिनई त साहेड़ी तुंहिंजे पुटु ॼाए जो ॿुधी ॾाढी सरई थी आहियां, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो मुड़ुस खे मूंखां झले छॾियो अथई। अॼु पूरा 12 महीना गुज़री चुका आहिनि जो मूंखे मुंहुं बि न ॾेखारियो अथसि। नेठि मुंहिंजो बि त मुड़ुस ते हक़ु आहे। तोखे वाजिबु आहे त मुड़ुस खे कॾहिं कॾहिं मूं ॾांहुं मोकिलींदी कर। जॾहिं ही नियापो शहज़ादीअ खे मिलियो तॾहिं हुन मुड़ुस खे ॾाढी धमाल चाढ़ी ऐं चयाईंसि त अॻीअ ज़ाल ॾे न वेंदे त मूं वटि बि न अचु। उन जे हूंदे बि केतिरा ॾींहं गुज़री विया त बि हू अॻीअ ज़ाल ॾांहुं न वियो। वरी ॿियो पुटु ॼाओसि त बि ख़ैरु। तॾहिं हू नियापो मोकिलियाईंसि त जे नथो अची त महिरबानी करे मूंखे साॻीअ जाइ ते छॾे अचु जितां वठी आयो हुअईं। हिन उहा ॻाल्हि क़बूलु कई। पोइ ज़ाल खे घोड़े ते चाढ़े उन झंगल में वठी वियो। अची साॻीअ जाइ ते पहुता। संदसि ज़ाल उते लही मुड़ुस खे चयो त महिरबानी करे अखियूं ॿूट। बाज़ीगर अखियूं ॿूटियूं त संदसि ज़ाल ग़ाइबु थी वई ऐं घोड़ी बि हिन खां ग़ाइबु थी वई। वरी जो खणी अखियूं पटे त कारीअ वारा कख। हेॾां जो होॾां फिरे ऐं होॾां जो हेॾां। पोइ अची छित कोताई लॻसि, पाण खे पियो चक विझे ऐं दाहूं कूकूं करे। कुदरत सां संदसि मुंहं जो रंग बि बदिलजी वियो। भॻो सिधो पोईं ज़ाल शहज़ादीअ वटि। छा ॾिसे त दर ते दरबान बीठो आहे जंहिं खेसि अंदरि वञण खां रोकियो। आख़िर ईअं बि चयईं त आउं बादशाह जो न्याणो आहियां,
पर हिन जो रंग रूप बदिलियल ॾिसी खेसि अंदरि वञण जी इजाज़त न मिली। नाउमीद थी वापसि भॻो पहिरीं साल ते, पर उहा बि हिन खे हथु कान आई। पोइ त पंधु कंदे वाट ते छा ॾिसे जो उहा साॻी बोलनी ऐं गोदड़ी पई आहे। उन्हनि खे हथु ई कोन लाथाईं, सिधो उन दरवेश वटि आयो जंहिं उन जे पासे वञण जो ॾसु ॾिनोसि। अची दरवेश जे पेरनि ते किरी पियो त साईं, ख़ुदा जे वास्ते जहिड़ी भलाई कई अथई तहिड़ी वरी कर। दरवेश वराणियो त फ़क़ीर, तो बि घड़ीअ खन जो तमाशो ॾेखारियो त असां बि तोखे घड़ीअ खन जो मज़ो ॾेखारियो, हाणे वञी पिनी गुज़ारो कर। उन बाद फ़क़ीर उतां बि नाउमीद थी मोटी आयो, पोइ मरंदे मरी वियो, मगर गोदड़ी विझी वरी कॾहिं बि न पिञाई।